अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर ऐं 12:30 थिया आहिनि सुबुह जा। हीअ अॼु जो व्लॉग इलाही देरि सां थी शुरू कयां। कल्ह असल में हैदराबाद जेको वियासीं मां उन में इलाही थकिजी पियमि। मुंहिंजे लाइ ट्रैवल करणु हाणे इलाही मतिलबु रेस्टलेस फील थी कयां मां। ऐं सॼो ॾींहुं वेहण छो त घर में हूंदी आहियां त मां थोरी देरि लेटी पवंदी आहियां, वरी उथी कमु कंदी आहियां त मुंहिंजो रेस्ट थींदो रहंदो आहे। पर कल्ह जेको आहे फुल टाइम मूंखे वेहणो पियो ऐं वञिणो बि ज़रूरी हो। मुंहिंजे हिकिड़ी स्कूल जी टीचर जी शादी आहे 20 नवंबर ते। पर ॿुधोसीं त हॉल्स बंदि थींदा या छा थींदो, पोइ हुननि वीचारनि खे पाण खे कंफर्म न आहे त उहा शादी घर मां थींदी, हॉल मां थींदी, किथां थींदी। त असां सोचियोसीं बहितर इहो आहे त वञी ऐं थी अचूं, छो त उन्हनि सां असांजो ॾाढो प्यार जो रिश्तो आहे, तंहिंजे करे वञिणो ज़रूरी हो। सो इंफॉर्म इन करे कंहिंखे बि न कयमि त टाइम न गुज़ारिया। 2-3 कलाक उन्हनि जे घर वेठासीं, 2.5-3 कलाक सफ़र हिकु पासे जो, 2.5-3 कलाक ॿिए पासे जो, त उन में इलाही वक़्तु लॻी वियो। इन करे मां कंहिंखे बि इंफॉर्म न कयो। हालांकि असांजी पंहिंजी फैमिली बि रहे थी, कज़िन्स आहिनि मुंहिंजा हैदराबाद में, पर मां वियमि कोन कंहिं ॾे बि। त उन हिकिड़े घर मां वेही 2-3 कलाक उतां उथी आयासीं असां। ऐं उहो थक हुयो मूंखे इलाही, त फजर जी नमाज़ पढ़ी मां वापसि सुम्ही पियमि। मां अॼु वॉक बि न करणु वियमि, मूंखां पुॼे ई न पियो, मूं चयो न बसि निंड थी अचे मूंखे। सो उथियमि तक़रीबन 10:30-11 थिया ॿीहर। नाश्तो कयो, पोइ उन खां पोइ इंतिहाई सुस्ती कई। इलाही सारी वीडियोज़ डाउनलोड करे रखियूं, उहे ॾिठियूं ऐं सफ़ा कम जो मूड न हो। ॿियो त संडे हो, न मासी खे अचिणो हो, न ॿारनि खे वञिणो हो, त मां बेफ़िक्र हुयमि। कोई दर खड़के, घंटी वॼे त मुंहिंजी सुराण हेठि वेठी हूंदी आहे, सो सॼो घरु संभालींदी आहे माशाल्लाह उहा। त इन करे मां सफ़ा रिलैक्स हुयमि। सो हाणे 12:30 बजे मां सॼो पंहिंजा वीडियोज़ वग़ैरह ॾिसी जेको करिणो हो करे आई आहियां। ऐं अॼु जो कम जी इब्तिदा बि कयूं था। ॾींहं जी इब्तिदा त थी वई आहे अलाह जे हुकुम सां। सो सोचां थी मंझंदि जो हलीम पचाईंदमि ऐं चिकन ख़तमु थी वियो। चिकन वारे खे फ़ोन कयो अथमि, उहो ईंदो खणी ॾेई वेंदो आहे घर ते। ऐं अॼु क़ीमत मालूम कयमि त 400 रुपया किलो आहे चिकन। सो बसि वञे थो, ॾींहों ॾींहुं महांगो थींदो, बजाए न त कुझु घटि थिए। सो इहो सिलसिलो हाणे कम जो जारी रहंदो। अॻियां छा छा कंदमि उहो तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। ऐं हैदराबाद वारो व्लॉग तव्हांखे वणियो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं रश हुई त ट्रैफिक में किथे बि बीही असां कंहिं बिल्डिंग जो, कंहिं जाइ जो चङी तरह सां वीडियो न पिया भरे सघूं। हिकु त रोडनि ते गाॾी किथे पार्क कयूं, बिहाइण जी जाइ न, ॿियो ट्रैफिक हलियलु आहे, पोइ इन करे थोरी मुश्किल थींदी आहे। पोइ बहरहाल हलंदे घुमंदे फिरंदे गाॾी मां वेठे जेको मूंखां थी सघियो त मूं रिकॉर्ड करे छॾियो। सो हाणे अॻियां हलूं था। हिते अन्न सुबुह खां भिॼाए रखियो आहे। हीअ चणनि जी दाल, कणिक जो ॾारो ऐं मास जी दाल, इहे अलॻि भिॼाया आहिनि पाण में गॾु। ऐं हीअ जेको आहे महरी जी दाल, मुङनि जी दाल ऐं थोरा चांवर, इहे अलॻि भिॼाया आहिनि, छो त हे टई जल्दी करंदा आहिनि, हो टई देरि सां करंदा आहिनि। ऐं हलीम जी मुंहिंजी वीडियो चिकन हलीम बि मौजूदु अथव, उहा चिकन रेसिपीज़ में तव्हां ॾिसी सघो था। ऐं बीफ हलीम जेको आहे उहो मुंहिंजी प्लेलिस्ट चेक कयो, कुकिंग रैंडम में अथव। हे छा आहे सुरण? अच्छा, हे मास जी दाल असां वटि पयल ई काफ़ी ॾींहंनि खां यूज़ न पई थिए, त मां सुराण खे चयो त हिनखे भिॼाए छॾे, धोई त बॉइल कंदमि। ऐं हिनखे बॉइल करे मां पोइ हिन जा पैकेट्स ठाहे फ्रीज़ करे छॾींदमि। पोइ जॾहिं जॾहिं दिलि चाहींदी त बॉइल थियल दाल कढी उनजी काई बि असां हिकिड़ी डिश ठाहे सघंदासीं। ऐं चिकन हींअर ॾेई वियो आहे, सो इनखे बि मूंखे साफ़ु करिणो आहे। पर उनखां पहिरियों मां वञा थी थोरी देरि सिलाई करणु। इहो मुंहिंजो प्लान हुयो, जेके मां हादीअ जा कुझु कपिड़ा कटे रखिया त उहे मूंखे सिबणा आहिनि। ऐं हीअ चांवर भिॻल आहिनि। असां हलीम सां चांवर खाईंदा आहियूं, घणो कर माण्हू नान खाईंदा आहिनि, पर असांखे चांवर खाइणु वधीक पसंदि आहे। सो फ़िलहालु मां सिलाई करण थी वञा ऐं थोरी देरि खां पोइ अची वरी हिते कंटिन्यू कंदमि कमु। 1:30 थियो आहे ऐं मां हीअ 2 नंढड़ा ट्राउज़र सिबी छॾिया आहिनि हादीअ जा। अञा मां हिननि ते कुझु बटण हणंदमि पाचनि ते, पोइ तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हमेशह वांगुरु इहा ग़लती मां ज़रूरु कंदी आहियां त हिते सुबतियूं ॿिलियूं ऐं हिते जेके आहिनि उहे उबतियूं ऊंधियूं थी वियूं आहिनि। सो ख़ैरु आहे। ऐं हिते हे अन्न रखियो आहे बॉइल करण लाइ, ऐं हलीम जो चिकन बि बॉइल थी कयां। हीअ त जल्दी ॻरी वेंदा, त हिननि खे पोइ कंदसि। चिकन जा हिसा ठाहे उहे फ्रीज़ करे छॾियमि। शाम जा 5 थियण वारा आहिनि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। लंच ठाहियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो खाधो। ऐं लंच थोरो देरि सां ठाहियो, छो त नाश्तो सभिनी देरि सां कयो। ऐं हाणे पोयां बैकग्राउंड में तव्हांखे मुंहिंजी सिलाई मशीन नज़र ईंदी हूंदी।
त मां वञी सिलाई कंटिन्यू कंदमि ऐं पोइ छा सिबी जी तयारु थो थिए। हादिया जो फ्रॉक आहे ज़ाहिर आहे, कीअं थो लॻे कीअं थो ठहे उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। सो ही मूं हादिया जो प्यारो प्यारो फ्रॉक सिबी कयो आहे पूरो। अञा हिनखे बटण वटण लॻंदा, अंदरां हिन जी फिनिशिंग थींदी। ऐं स्लीव्स ते बि मां हिकिड़ी लेस सनी ऐं हीअ पिंक वारी लेस हई आहे, दामन ते बि हई आहे। ऐं ॿियो त मां हिन जो इहो कयो आहे तरकीब त बैक साइड मां हिन जी थोरी ड्रिघी कटी आहे, फ्रंट जेको आहे उहो नंढो कटियो आहे। पोइ फ्रंट में पहिरियों लेस जी फ्रिल हणी उनखे बैक सां जेको आहे पूरो कयो आहे। सो हिननि खे मां बटण हणंदमि अॼु इनशाला, कोशिशि कयां थी त अॼु में पूरा थी वञनि। ऐं ट्राउज़र्स खे बि जेको आहे थोरी घणी डिज़ाइनिंग करणी आहे पाचनि ते, ऐं उनखां पोइ मां इहो न ॾे कोशिशि कयां थी त सुभाणे मोकिले छॾियांसि। पोइ मूं वटि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे स्पेशल, उन जे लाइ मां कुझु कमु कंदसि, उहो तव्हां सां शेयर कंदमि। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती, हाणे खाधो थोरो चेक कयां। चांवर काफ़ी पिया आहिनि ऐं माशाअल्लाह सां हलीम जो त देॻड़ो ई भरियो पियो आहे, तंहिंजे करे मूंखे राति जी मानी पचाइण जी ज़रूरत न पवंदी। ऐं तारिक ऐं असफ़ा डिनर ते इनवाइटेड आहिनि, उहे उते विया आहिनि। ऐं असांजे लाइ हाणे इहो ई खाधो हूंदो राति जो। तव्हां सां कुझु ॿियो शेयर कयां थी, तव्हां सां हिकिड़ी ॾाढी प्यारी शइ शेयर कयां थी। इलाही ॾींहंनि खां मूंखे इन शइ ते कमु करिणो हो, पर ॾिसो था रोज़ जूं मसरूफ़ियतूं एॾियूं आहिनि त सोचियो कंहिं मौक़े ते कंदमि। हाणे शायदि कोई मौक़ो अचण वारो आहे जेको मूंखे अञा कंफर्म न आहे, पर कुझु हुनजो इम्कान आहे। सो हीअ आहिनि ॿ पेंटिंग्स जेके मुंहिंजी नंढड़ी भाइटी आहे 8th क्लास में पढ़ंदी आहे, उन मूंखे ठाहे ॾिनियूं, उन मूंखे गिफ्ट कयूं। हिकिड़ी त आहे सिंपल ही अलाह जो नालो, ठीकु आहे, हिन जे लाइ त कुझु न आहे करिणो, मूंखे सिर्फ़ु हिनखे फ्रेम करिणो आहे। ॿी जेका पेंटिंग आहे उहा आहे हीअ दरवेश, टर्किश दरवेश जी। ऐं यकीन कयो तुर्की मुंहिंजो फेवरेट मुल्क आहे, मूंखे ॾाढी तमन्ना आहे त मां उहो घुमणु वञा कॾहिं। ऐं मौलाना रूमी जी शाइरी ऐं हीअ दरवेश जेका डांसिंग आहे। सो हीअ हुन मूंखे ठाहे ॾिनी आहे पेंटिंग। हिन जो हिकु त मां फ्रेम ठाहींदमि पाण, ॿियो मां हिन सां रिलेटेड कुझु स्पेशल ठाहिण वारी आहियां, उहो मां कोशिशि कंदमि त सुभाणे वारे व्लॉग में मां उनखे तव्हांखे थोरो ॾेखारे सघां त मां उनखे छा करण वारी आहियां। सो हीअ मुंहिंजे लाइ इंतिहाई हिकिड़ी अहम शइ आहे। ऐं इनखे मां वैल्यू ॾियण जे लाइ हिनखे कंप्लीट हिकिड़े प्रोजेक्ट जी शिकिल ॾींदमि ऐं पोइ मां पंहिंजे घर में डेकोरेट कंदमि। उनखां अलावा अॼु तव्हां सां कुझु यादूं शेयर कयां थी। सो जेको एक्टिविटीज़ त मूं कयूं सॼे ॾींहं में तव्हां सां शेयर कयूं आहिनि। ऐं हिकिड़ो यादगार वाक़ियो तव्हां सां शेयर थी कयां। मां खिल बि ईंदी आहे यादि कंदी आहियां त ॾुख बि थींदो आहे कॾहिं कॾहिं। ऐं चैरिटेबल वर्क, समाजी भलाई जा कम मां कंदी रहंदी आहियां, जंहिंमें मुंहिंजो घणो जेको ज़ोर हूंदो आहे उहो नंढड़नि ॿारनि जे सिलसिले में आहे। चाहे उनजी तालीम जे सिलसिले में कुझु कयो हुजे, मां थोरो कंट्रीब्यूशन हुजे मुंहिंजो, ऐं थोरी कलेक्शन हुजे, ऐं या वरी उन्हनि खे मुस्कुराहट ॾियण जे लाइ, उन्हनि जे मुंहं ते हिकिड़ी स्माइल आणण जे लाइ मां हमेशह कोशिशि कंदी आहियां। सो जॾहिं कुझु साल पहिरियों त हैदराबाद वारे घर में मूं इहो प्लान कयो त मुंहिंजी जेका कम वारी माई हुई उहा हिकिड़े स्लम एरिया मां ईंदी हुई, बिल्कुलु कची हिकिड़ी बर्बाद बस्ती हुई, उन में उहे रहंदा हुआ। मूं हुनखे चयो त ईद खां हिकु ॾींहुं पहिरियों, 2 ॾींहं पहिरियों, मूंखे यादि न आहे त रमज़ान वारी ईद हुई या हज वारी ईद हुई, बल्कि 2 ॾींहं मूं पहिरियों हुनखे चयो त तूं पंहिंजे सिर्फ़ु ख़ानदान जा ॿार मुंहिंजे घर वठी आ। त हुन माईअ मूंखे चयो त बाजी असांजा ॿार ॾाढा ॾिंगा आहिनि, तव्हांखां कंट्रोल कोन थींदा। पर मूंखे पंहिंजी सलाहियतुनि ते ॾाढो मतिलबु भरोसो हो, मूं चयो न कंट्रोल थी वेंदा, को मसइलो न आहे। पर मूं चयोमांसि ॿियनि जा ॿार न खपनि, तुंहिंजे पंहिंजे ख़ानदान जा भाउरनि भेनरुनि जा, ॾेरनि जा, सावरनि जा जेके ॿार हुजनि त मूंखे ॻणे ॿुधाए बि त केतिरा आहिनि, ऐं उन्हनि खे तूं फलाणे ॾींहं ते वठी अचु। अच्छा, मूं छा प्लान कयो, मूं हिकिड़ी मेहंदी वारी छोकिरियुनि सां 2 सां ॻाल्हायो, ग़रीबड़ियूं हुयूं उहे बि सफ़ा, त मूं चयो छोकिरियुनि खे मेहंदी बि हणाईंदमि, ऐं उन्हनि मेहंदी हणण वारनि खे बि मां कुझु पे करे छॾींदमि त उन्हनि जो बि थोरो भलो थी वेंदो। ऐं चूड़ियूं मां वठी आयमि शाही बाज़ार मां ढेर सारियूं, नंढियूं वॾियूं हर साइज़ जूं, छो त मूंखे आइडिया न हो त केतिरी उमिरि जूं छोकिरियूं हूंदियूं। बॉइज़ जे लाइ बि जेतिरो मूंखां थी सघियो, मूं उन्हनि जा गिफ्ट बैग बि ठाहिया, मूं उन्हनि जे लाइ ख़र्चनि जा लिफ़ाफ़ा बि ठाहिया। ऐं मुंहिंजे स्कूल मां हिकिड़ो टीचर मुंहिंजे इन्हनि कमनि खां इलाही इंस्पायर थींदो हो, त जॾहिं मां ज़िक्र कयो इहे पाण में जेके बि असां वेठासीं, त मुं चयो मां घर ते हेतिरा ॿार घुराईंदमि। त उन मूंखे चयो त
मां ॿारनि जे लाइ कुझु वठी अचां। हाणे मुंहिंजी माई जेका ही कमारी खां उनखां मां ॿारनि जो तादादु पुछी छॾियो, हुन चयो त भाॼी 30 ईंदा, 30 खनि ॿार थींदा। त तव्हां यकीन कयो त हुन जा 30 चवण ऐं मुंहिंजो 60 ॿारनि जो बंदोबस्तु करणु। मूं चयो इहे 30 न हूंदा, मथां हेॾा हुन जा कुझु ॿिया ॿार बि शामिलु थी वञनि, पोइ मां छा कंदमि। त हुन टीचर सर हुयो हिकिड़ो, उन जॾहिं मूंखां पुछो त उनखे बि मां ॿुधायो त 60 ॿार हूंदा। त उहो 60 जूस जा पैकेट्स वठी आयो। एंड टाइम ते जेको टाइम मां हुनखे ॾिनो, मोकल वारे ॾींहुं मां हुननि सभिनी खे घुरायो। सो 30 ॿारनि जो इन्विटेशन हुयो, 60 ॿारनि जी तयारी हुई, 150 ॿार अची मुंहिंजे घर ते पहुता। तव्हां यकीन कयो लॻभॻि 150, यानी 130-35 बि थी पिया सघनि या एतिरा। मां छा कयो, पंहिंजो मुंहिंजो लाउंज काफ़ी वॾो हो, त मां लाउंज मां सॼो फर्नीचर हटाए छॾियो, छो त ज़ाहिर उन्हनि सोफ़नि ऐं कुर्सियुनि ते इहे ॿार पूरा न अचंदा। त मूं हेठि रिलियूं विछाए, उन मथां चादरूं विछाए, चटायूं वटायूं हुयूं। त मूं फर्स्ट क्लास इंतज़ाम कयो। मूं चयो मां हिननि खे थोरो फन बि कराईंदमि, एंटरटेन कराईंदमि, कोई सॉन्ग्स, कोई कुझु ॿार जीअं मस्ती कनि, हुननि खे लॻे त वाकई ईद जो मौक़ो आहे। सो हाणे ॿुधायो त 30 ॿारनि जी जाइ ते 60 ॿारनि जी तयारी, ऐं उनखां 60 खां डबल खां मथे थी विया, 120 खां बि मथे हुजनि। तव्हां यकीन कयो मुंहिंजूं सलाहियतूं, मुंहिंजो सॼी उमिरि जो तजुर्बो नाकाम, बिल्कुलु फेल थियो। उहो सर बि जेको वीचारो आयो त वाइड़ो थी वियो, त हाणे छा थींदो। असां जेतिरी तयारी कई हुआ, हुन ॿार उनखां तमामु घणा हुआ। ॿार त आया, ख़बर पई त पोयां लाइन में वारे वारे सां उन्हनि जूं माइरूं बि ईंदी पियूं वञनि, अॼु असांखे बि ॾियो। अड़े बाबा छा ॾियां मां, मां तव्हांखे घुरायो न आहे, मां तव्हांखे सॾायो न आहे, तव्हां कहिड़ी ख़ुशी में पहुतियूं आहियो। तव्हांजे लाइ मूं वटि हिते ॾियण लाइ कुझु बि हिन महिल कोन्हे। वॾे सब्र ऐं बर्दाश्त जो मां मुज़ाहिरो कयो, न त दिलि त चए पई रड़ियूं कयां उन्हनि माइनि खे, अलाए छा छा ॻाल्हायां मां, पर मूं उन्हनि खे कुझु न चयो। मूं लाउंज जो दर बंदि करे छॾियो, अङण में वेठियूं रहियूं। उनखां पोइ उहे ॿारनि में असां सामान ईअं विरिहायोसीं, जो कंहिंखे जूस जो पैकेट, कंहिंखे ख़र्चीअ जो लिफ़ाफ़ो, कंहिंखे गिफ्ट पैक। ऐं मुंहिंजा जेके पंहिंजा ॿार सफ़ा नाराज़ थी विया, बर्दाश्त पिया कनि, हीअं कावड़ में सफ़ा उन्हनि जो हाल ख़राबु हुजे, घर जो अशर थी वियो। ॿाहिरि अङण में जेके मायूं वेठियूं, उन्हनि सां नंढा ॿार आ के किन कुंडियूं भञी छॾियूं, किन कुझु कयो, यानी बसि अलाए छा हो न मुंहिंजे घर जे दर ते। सो वॾी मुश्किलनि सां असां हुननि खे कढियोसीं। उनखां पोइ तव्हां यकीन कयो 2 ॾींहं मुंहिंजे घर जे दर ते पथर पिया वसनि। ॿिया ॿार जेके उन सॼे पाड़े जा, उन अलाए किथां किथां जा, उन्हनि खे ख़बर पई त हिते कंहिं गिफ्ट विराया विया आहिनि, उन्हनि खे न मिलिया, उहे ॿाहिरि मुंहिंजे घर खे पथर पिया हणनि। इहो हिकिड़ो बदतरीन वाक़ियो आहे मुंहिंजे इन सॼो सोशल वर्क जे हिस्ट्री में। सो मां तौबा कई, मुंहिंजा ॿार नाराज़ थी विया त आईंदा तव्हां घर ते कंहिंखे न घुराईंदो, न त पोइ असां न रहंदासीं घर में। ऐं वाक़ई हालत अहिड़ी थी, मां पाण सफ़ा तबाह थी वियमि न। मुंहिंजो सॼो जेको प्लान हो, जेको फन हो, जेको मज़ो हो, उहो बर्बादु थी वियो। उहो ॾींहुं, अॼु जो ॾींहुं, मूं चैरिटी वर्क जे सिलसिले में कंहिंखे पंहिंजो घर न ॾेखारियो आहे कॾहिं त केरु मुंहिंजे घर ताईं अची पहुचे। पर इहो कमु छॾियो बि कोन अथमि। थोरो 2-3 ॾींहं मुंहिंजो दिमाग़ जाइ ते न हुयो। ऐं तव्हां यकीन कयो त उहे ॿार जेके घर जे दर ते गेट खे पथर पिया हणनि, पोइ असां उन्हनि ई ॿारनि मां हिकिड़ा 2 ॿार गेट ते विहारे छॾियासीं त तव्हां हिननि खे भॼाइजो, कोई अचे त असांखे ॿुधाइजो। उन्हनि खे असां ख़र्ची वर्ची ॾेई कढियो। 2 ॾींहंनि खां पोइ कोई बि असांजे दरवाज़े ते न आयो। सो इहो एॾो बदतरीन हिकिड़ो तजुर्बो थियो। त उहे मायूं, वॾी वॾी उमिरियुनि जूं ॿारनि बच्चनि जूं माइरूं चई असांखे बि ॾियो, तव्हां अलाए विरिहायो था, तव्हांखे सामान मिलियो आहे, तव्हां विरिहायो था, असांखे बि ॾियो। सो सॼो मुंहिंजो ड्रीम जेको हुयो हिकिड़ो ॿारनि खे पार्टी कराइण जो, चकनाचूर थी वियो। सो उहा मां तौबा कई, वरी ॿीहर इहो अहिड़े क़िस्म जो कोई कमु न कयमि। सो मूंखे यादि आयो त मतिलबु रोज़ानो यादि ईंदो त इहो बि हिकिड़ो वाक़ियो आहे। ईअं न आहे त मां हमेशह जिते वई आहियां, कमु कयो आहे त कामयाबु थी आहियां। इहा बि हिकिड़ी मूंखे नाकामी लॻी पंहिंजी। त वाक़ई माण्हुनि जो मिज़ाज ऐं माण्हुनि जा ॿार ऐं उन्हनि खे कंट्रोल करणु ॾाढो मुश्किल कमु। स्कूल जी ॻाल्हि, असांजे जेके पढ़ियल लिखियल घरनि मां ॿार ईंदा आहिनि, उन्हनि जी ॿी ॻाल्हि हूंदी आहे। ही ॿार त अलाए छा हुया, जिन माइरूं न पियूं ॿुधनि, उहे ॿार किथां ॿुधंदा। सो इहो हिकिड़ो वाक़ियो तव्हां सां शेयर पई करणु चाहियां। ऐं अॼु जे व्लॉग खे मां कंदमि हिते ई ख़तमु। इन खां पोइ हाणे हादिया जो फ्रॉक ठहियो पियो आहे साम्हूं। तव्हां यकीन कयो मूंखे एॾो थो वणे जो हादिया हिते हुजे न, त मां हिनखे हाणे जो हाणे पारायां। पर मां ॾिसंदमि, अगरि मूंखे पिक्चर्स चवंदीमान कढी मोकिलियो, पिक्चर्स मोकिलींदा त उहे बि मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।